नाज़रीन से ख़बर शेयर कंदा हलूं। चेलम शोहदाए करबला कंदकोट ज़िले के मुख़्तलिफ़ शहरन में अक़ीदत एहतराम सां मल्हायो वियो मातमी जलूस ऐं मजलिसूं बर्पा कयूं वयूं। उन मौक़े ते शिया अॻवान पारां ज़ैनब मौक़िफ़ सलाम क़ाइमु कयो वियो, जंहिं मुख़्तलिफ़ फ्रूट ऐं लंगर जो इहतमाम कयो वियो ऐं जाफ़रिया स्टूडेंट पारां मेडिकल कैंप ऐं सबील जा स्टॉल लॻाया विया। उन मौक़े ते उन्हनि जो वधीक चवणु हो औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। माशाअल्लाह अरबईन इमाम हुसैन अलैहिस्सलाम के सिलसिले में अज जेके पूरे ज़िले में जुलूस पंहिंजे मुक़रर रास्तों का रवां दवा आहिनि। माशाअल्लाह शिया उलमा काउंसिल तहसील कंदकोट ऐं मजलिस वहादत मुस्लिमीन ज़िला कशमीर की तरफा गॾियल प्रोग्राम है जो मौक़िफ़ ज़ैनबिया में है। जेके इंतज़ामियात आहिनि शिया उलमा काउंसिल के तमाम उहदेदारनि यूनिट के सदरनि ऐं मुखियल हज़रात की तरफा ही जो असांखे नगुर न्याज़ मिलो है। जो मौक़ो भयो है वह उनके एज़ाज़ है वो शिया उलमा काउंसिल तहसील कंदकोट सां मौला हुसैन जो एक दरस है जो सदियन ताईं जारी सारी रहंदो। मौला हुसैन अलैहिस्सलाम जो करबला में आख़िरी खुतबो हल में नासिर यनसिर ना आहे कोई मुँह गरीब की मदद करे, वो सिर्फ करबला ते महदूद न हो। जो हल में नासिर यनसिर जो सदा है वह ता क़यामत ताईं बरपा रहंदी। माशाअल्लाह ही जो तुम मेड़ ॾिसो था आज़ादारनि जो मोमिननि जो ही इश्क़ हुसैन में सभ हिते गॾु थिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं तॾहिं चेलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पूरे दुनिया में अक़ीदत एहतराम सां मल्हायो वञे पियो, उन हवाले सां अॼु सिटी कंदकोट में भी चेलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो मरकज़ी मातमी जुलूस मरकज़ी इमाम बरगाह सैयद ग़ुलाम शाह का बरामद थी चुको है। जो पंहिंजे मुक़रर रस्तनि को थींदो अची दरगाह वदे शाह ते पहुचंदो, जिते मजलिस अदा थींदी। उन खां पोइ जेको आहे मरकज़ी जुलूस पंहिंजे रूट मुताबिक़ साॻी रस्तनि तां हलंदो रहंदो। चेलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम एक दुनिया के लिए अमुन दर्स इंसानियत जो पैगाम आ, इतिहाद जो पैगाम आ। लिहाजा तमाम उम्मत मुस्लिमा के गुजारिश है तो चेलम इमाम हुसैन अलैहिस्सलाम में शिरकत करे अक़ीदत एहतराम ऐं इतिहाद उम्मत जो सबूत ॾियनि। मौक़िफ़ ऐं सबीलूं लंगर याद हुसैन में आहिनि ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम अॼु असां मनाए करे इहो साबित कयूं था त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेको आहे त रोज़े आशूर हिकु अज़ीम क़ुर्बानी ॾिनी, उनजे यादि में असां ही मौक़िफ़ ही सबीलूं ही लंगर न्याज़ हलाए करे